नौशर फ़िरोज़ GD अगवाना अगड़ो वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई संदसि भाउ NPP जे सूबाई सदर मसरूर ख़ान जतोई जे ATC कोर्ट में ज़िया लंजार बंगले साड़ण जे केस जी ॿुधणी थी। सुबुह 7 थींदे ई सांगड़ नवाब शाह नौशर फ़िरोज़ जे पुलिस जा अटाला कोर्ट खां ॿाहिरां ऐं शहर जे दाख़िली ख़ारिजी रस्तनि ते वॾी तादाद में पुलिस बिहारी वई। पटीदर रोड अस्पताल रोड खे मुकम्मल सील कयो वियो। कर्फ्यू वारो माहौल पैदा कयो वियो। पुलिस औरतुनि मर्दनि खे बि अस्पताल न पई छॾियो जॾहिं त फ़िक्स 8 बजे GD अगवाना मुर्तज़ा जतोई मसरूर ख़ान जतोई जे GDA मरकज़ी अगवाना सफ़दर अब्बासी सैयज़ैन जी बि साण सां गॾु ATC कोर्ट पहुता। पुलिस सैयज़ैन शाह ऐं सदर अब्बासी खे कोर्ट अंदरि वञण जी इजाज़त न ॾिनी। उहे गेट ते बीठा रहिया। ॿुधणी खां पोइ मुर्तज़ा जतोई ज़ैन शाह सफ़दर अब्बासी मीडिया सां गॾंदे चयो त पीपल्स पार्टी जे हिन हुकूमत खां त माशाअल्लाह दौरु बहितर रहियो। अॼु हिन यज़ीदी दौर में जेको बि हक़ सच जी ॻाल्हि करे थो उन ते कूड़ा केस दाख़िल करे दबाव विझो वञे थो। नौशर फ़िरोज़ पुलिस कमदार बणियल आहे। ज़ैन शाह चयो त बंगले साड़ण जो ड्रामो रचाए जतोई भाइरनि खे SCUP कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि सां मिलणु नथो ॾिनो वञे। हीउ कहिड़ो कानून आहे जो भाइटनि खे बि उन्हनि सां मिलणु नथो ॾिनो वञे। घणो थियो असां GDA जी मीटिंग में जतोई भाइरनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ करारदाद पेश कई आहे। इन मौक़े ते सफ़दर अब्बासी चयो त असां पीपल्स पार्टी जे कारे दौर मां पिया गुज़रूं जंहिं में हुननि पंहिंजी सियासत चमकाइण लाइ मुख़ालिफ़नि खे कूड़नि केसनि में फासाए। ही सिंध वासियुनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहिनि था। असां जल्द पीर साईं जी अॻवानी में को लाइ अमल ठाहींदासीं ऐं जतोई भाइरनि कारकुननि खे दाख़िल केसनि जे पोइवारी कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।